ठाणे रुकंदासीं गडाप जो पोर्ट कासिम कॉलोनी वेझो अणॼातल गाॾीअ टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, हादसे में मोटरसाइकिल सवार बाबर महमूद थॾे ते ई फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर आहे, गडा मां खे ॾियूं पिया। पोर्ट कासिम कॉलोनी वेझो अणॼातल गाॾी जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। हादसे में मोटरसाइकिल सवार बाबर महमूद थॾे ते ई फौत थी वियो आहे। संदसि लाश जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे आगाही ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गडाप मां पोर्ट कासिम कॉलोनी वेझो अणॼातल गाॾी जो मोटरसाइकिल सां टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, गडा मां पोर्ट कासिम कॉलोनी वेझो अणॼातल गाॾी जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। राब्तो कयो आहे गडा में मंज़ूर सोलंगी सां। मंज़ूर, आगाह कजो हादसे बाबति। जी, बिन कासिम थाणे जी हद आहे। पोर्ट कासिम कॉलोनी वेझो जेको आहे पोर्ट कासिम मेन रोड ते अणॼातल गाॾी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार बोरियत जेको हुयो उहो फौत थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची फौती जो मड़ जना अस्पताल मुंतक़िल करायो आहे। फौती जी जेकी सुञाणप थी आहे उहो बाबर महमूद तौर थी आहे। SHO बिन कासिम जो चवणु आहे त फौती कंहिं कंपनी में जेको आहे कमु कंदो हुयो ऐं जेको आहे अणॼातल गाॾीअ टक्कर सां फौत थी आहे। वधीक असीं जांच करे रहिया आहियूं। ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां